अॼु सिंध हाई कोर्ट बार ऐं जस्टिस इंटरनेशनल पारां पहिरीं मिनार्टी कानून साज़ी जे हवाले सां हिकु सेमिनार मुनक़िद कयो वियो सिंध हाई कोर्ट में। सेमिनार में जेको अक़लियती मामलनि जो सूबाई सलाहकार आहे वज़ीर आहे साईं श्याम सुंदर साहिबु शिरकत कई। श्याम सुंदर साहिबु, कीअं था ॾिसो अॼु हिकु सेमिनार में जेके ॻाल्हियूं थियूं उन्हनि ते अक़लियती बिरादरी लाइ भला कानून साज़ी जी का अलॻि सां ज़रूरत? न आउं सम्झां थो अॼोकी जेका मिनाटी ला हवाले सां काउंसिल मुंतक़िद थी आहे, आउं हुन काउंसिल मुंतक़िद करण जे असांजे मानवार वकील दोस्तनि सलीम माइकल, नदीम शेख साहिबु मुबारकबाद ॾियां। उन्हनि काफ़ी अरसे खां इन काउंसिल लाइ कोशिशूं कयूं आहिनि। अॼु हिकिड़े वॾे तइदाद में असांजो साबिक़ु जस्टिस सिंध हाई कोर्ट बार जा सदर, जनरल सेक्रेटरी, वकील, सिविल सोसाइटी जा माण्हू, मीडिया जे दोस्त हिकिड़े वॾे अंग में शिरकत कई आहे। हिन काउंसिल मुंतक़िद करण सां या अरेंज करण सां जेके मिनाटी हवाले सां आम तौर ते जेको इमेज ठहियल आहे अदालतुनि जे हवाले सां, उन में बहितरी थींदी। ऐं सम्झां थो कानून इंसाफ़ जे हवाले सां जेको क़ाइदे अज़म जो 11 अगस्त जी स्पीच में उनखे फॉलो कंदे। श्याम साहिबु, हिकिड़ो वॾो इशू आहे, तव्हांखे ख़बर आहे हिन बारे में सेनेट जी स्टैंडिंग कमेटी जो बि इजलास थी गुज़रियो। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी हिकु सवालिया निशान आहे। IG साहिब जा बयान, उन सां गॾोगॾु जेको बबरलो में धाणो लॻल आहे उन ॾींहुं बि इहो असां हुते प्रेस कॉन्फ्रेंस तव्हांजे साम्हूं मूंखे साहिब खां बि सुवाल पुछियो। हुकूमती धुर उन्हनि वटि लड़ी त न वई आहे, धरणो ख़तमु करण खे ख़ातिरी न करे आहे। साॻी सूरत में उते पुलिस मोकिली थी, इन ताईं धरणो ख़तमु कयो न त ॿी सूरत में कार्रवाई कंदासीं। हालांकि अॼोकी कॉन्फ्रेंस में प्रिया कुमारी ते तव्हांजो को ॻाल्हि ॿोल न थी। न, अॼोकी जेका कॉन्फ्रेंस हुई उन में जस्टिस माना कानून इंसाफ़ जे हवाले हुआ, त उन में अक़लियतुनि जे हवाले सां जेके ॿिया चैलेंज साम्हूं अचनि था उन्हनि खे हाईलाइट करण लाइ उन हवाले सां हिकिड़ो जेको कोऑर्डिनेशन थिए थो, उन हवाले सां बि असांजे दोस्तनि जिन एफर्ट्स वरितियूं आहिनि, ऐं उन्हनि हिकु दफ़ो वरी एप्रिशिएट कयां थो। प्रिया कुमारी हवाले सां मूं पहिरीं अर्ज़ु कयो आहे त सिंध हुकूमत हिन वक़्तु सेकेंड GIT ठाही, उहा कमु करे पई। असांखे पूरी उमेदु आहे त सेकेंड GIT में जेको असांजो DIG लाड़काणो उनजी निगरानी करे रहियो आहे, उन खां अॻु में लाड़काणे में जॾहिं धाड़ेलनि जे ऑपरेशन ख़िलाफ़ु हिकु वॾी बहादुरीअ सां, हिमत सां उन ऑपरेशन में पॉज़िटिव रिज़ल्ट ॾिनी। ऐं मूंखे पूरी उमेदु आहे त प्रिया कुमारी हवाले सां असांखे बहितर रिज़ल्ट मिलंदो। सर, मूं हिकिड़ो ॿियो सुवाल तव्हां सां कयो, उनजो जवाबु खपे पियो त पियो। बबरलो धरणे ते कहिड़ी वजह आहे जो समाजी अॻवाननि जी धरणो लॻल आहे? प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ गॾु ॿिनि माण्हुनि जे लाइ बि आहे। हुकूमती धुर जो को नुमाइंदो हुते ॻाल्हियुनि लाइ त न पहुतो आहे, धरणे जी ख़ातिरी लाइ न पहुतो आहे, बहितर पुलिस ज़रिए उन्हनि खे प्रेशराइज़ कयो थो, इन ताईं धरणो ख़तमु कयो न त ॿी सूरत में कार्रवाई थिए। न, आउं सम्झां थो एहतियात करणु, धरणा हणनि इहो हिकिड़ो जमहूरी हक़ आहे। कॾहिं बि सिंध हुकूमत पाकिस्तान में न चाहींदी त माण्हुनि खां जमहूरी हक़ खसिजनि। न कोई सिंध हुकूमत जो, सिंध पुलिस जो इहो प्लान आहे त इन धरणे खे धमकियुनि सां या रियासत जे पावर ते उन ख़तमु कजे, अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि कान्हे। ऐं असां जेके धरणे में जेके बि माण्हू वेठा आहिनि ऐं उन्हनि सां सिंध हुकूमत राब्ते में रहंदी ऐं कोशिशूं कंदी त असां जेका सेकेंड GIT जेका हिन वक़्तु इन्वेस्टिगेट करे रही आहे उनखे हिकिड़ो घुर्बल टाइम। बबरलो धरणे जी माना तव्हां सिंध हुकूमत अक़लियती वज़ीर बि आहियो, हिमायत कयो था? न, मूं पहिरीं अर्ज़ु कयो न, जमहूरी तौर ते अक़लियती मिनिस्टर जे हवाले सां त असां एहतियात कंदड़नि खे कॾहिं नथा रोकियूं, उनजो पूरो राइट पंहिंजो एहतियात कनि।